मुझी दिल थी चाहे तो जेतरो जल्द थी सके तू पलाज खान का मुरीद जे कत्ल जो बदलो वठ। अने मां पलाज खां बदलो जरूर वठंदुसि, पर कसबानू बदलो तू पांजो वठ या मुंजो, पर पलाज खान का बदलो वठण ते मुंजी दिल ठरंदी। तू उन जे इलाके में वन आई मौको दिसी उनके गोली से उड़ाई छड़ जा। तो सही मां यो सरदारी जो बार पंहिंजे मथे ते नथो खणी सघां। त पोइ ॿियो केरु आहे जो इहो बार खणंदो? चाचा साईं हिकु माण्हू आहे। कहिड़ो माण्हू? जमाल खान। चाचा साईं जमाल खान ई वाहिद माण्हू आहे जेको हिन सॼे कोहिस्तान जे राज ऐं भाग खे मुंहुं ॾेई सघे थो। चाचा पागली, तू इन सरदार जी चाल खां वाकिफ न आहीं। यो सरदार पंहिंजी सरदारी जी पग मूंखे बदिराए मूंखे आंगुरनि ते नचराइण थो चाहे। न, यो हरगिज़ न थींदो। न बधंदुसि इहा सरदारी जी पग मां। चाचा पागली, आज़ादी खैरात में न मिलंदी आहे, खैरात में आज़ादी। आज़ादी ॿिन्ही हथनि सां खसे वठबी आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।